मूं कहिड़ा फ़ैसिला कया आहिनि ऐं कहिड़ो फ़ैसिलो कंदुसि, इहो मुंहिंजो मसइलो आहे। तव्हां भली तव्हां हलिया वञो। सिको, तूं असांजो ॾोही आहीं, ॾोही। ॾोही? हा सिकू, सुहिणीअ खे भॼाए तो असांजी इज़त में हथ विधा आहिनि ऐं उनजो पाप लांद तोखे ॾियणो पवंदो। इन जो इहो ई हल आहे त तुंहिंजी छोकिरी ऐं सिकू हिते रहंदा जेसिताईं मसइलो हल नथो थिए। बेशक बरखान, बाबा साईं मूंखे हिन महिल वापसि वञिणो आहे। मुफ़्त में मारिजी वेंदे। शुक्र कर दीनू, शुक्र कर जो सांवल वारनि इहो क़दम खयो। जेकॾहिं पलान में सांवल वारा सिकू खे मारे विझनि हा न त पोइ छा करी हा? तुंहिंजी पीढ़ी जो इहो सहारो बि खसिजी वञे हा। रेस वॾा, छा सांवल वारा मुंहिंजे पुट खे कोन मारींदा? इहो तव्हां लिखी ॾींदो? हाँ हाँ, चाहे दिनू ॻाल्हाई कीअं थो? असांखे कहिड़ो लाचार आहे जो तवारे छोरे ने सिकू जो ज़िमो खणूं? दिलावर ख़ान, जेकॾहिं चङा आहियो त चङो थियण जो बि फ़र्ज़ु अदा कयो। ठीकु आहे, मां सांवल वारनि खे सम्झाईंदुसि, पर तूं बि पंहिंजे छोरे खे सम्झाए छॾ त हू जल्दबाज़ी में अहिड़ो को क़दम न खणे जंहिंजो तव्हां अज़ालो बि न करे सघो।